अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध के कलमकारनि ऐं आर्टिस्टनि पारां हैदराबाद प्रेस क्लब में सिंध वहदत कलमकार कॉन्फ्रेंस के लेखक ऐं अदीब ज़ुल्फ़कार क़ादरी ख़िताब कंदे चयो त सिंध खे विराइण जी का बि ॻाल्हि क़ाबिल क़बूल न आहे। सिंध जी वहदत ते को बि वार बर्दाश्त न कयो आहे, न ई कंदासीं। असीं कंहिं सियासी हुननि में नथा वञूं मामलनि में, पर ॻाल्हि इहा आहे त को माण्हू त ॻिचीअ में जेको आहे सो ॻाल्हि इहा ॾाढो मिसाल आहे त उन्हनि चयो त बाबा रोज़ असांखे ॿिलो खाई थो वञे, पर हाणे कीअं बचाव कजे। की बाबा हिकिड़ी घिंटड़ी हुजे जेको आहे सो रखे छॾियो, पोइ हुन ॿिले जे ॻिचीअ में ॿधो, जॾहिं ईंदो त खड़कंदी आहे त भॼी वेंदासीं। पुराणो हमरा वॾो चई तव्हां मूं केरु आहे जेको ॻिचीअ में हुनखे घिंटी ॿधंदो। हिन वक़्तु सिंध जंहिं फ्रस्ट्रेशन ऐं तक़सीम जो शिकार आहे, जामी समेत जेके बि दोस्त सिंध जे भलाई वतन जे लाइ जदोजहद था कनि, अफाना खां वठी अमर खां वठी जेके बि साथी हज़ार मां जेके उन ते तोहमतूं पढ़ंदो आहियां, मां चवंदो आहियां त इन्हनि तोहमतुनि खे पंहिंजी जाइज़ रखे सिंध वतन जे लाइ अॻिते वधो। अवां जी नियत ते को शक कोन्हे, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, तजवीज़ूं जो दोस्त आया आहिनि, चई विया आहिनि सिंध जी तक़सीम नामंज़ूर आहे, पर हिन काफ़िले खे खणो, कलमकारनि जे काफ़िले खे अॻिते खणो पवंदो। कराची, लाड़काणो, सखर, खैरपुर ताईं ही आहिस्ते आहिस्ते ही पैगाम जेको आहे कॉन्फ्रेंसूं कंदा वञो। हिन खां अॻु बि घणा हिन जा जेके चङा मुड़ुस आया, ज़ियाउल खे बि मथे में भोरी हुयो, पर हुन सिंध जे माण्हुनि जी MRD जी तहरीक ॾिठी, उहो मूंखे ॼाणंदे जॾहिं मां लिखंदो आहियां तारीख़, जेकॾहिं MRD जी तहरीक खे लिखंदो आहियां त जॾहिं दादूअ में चंडल आयो त उहो पुराणो मूंखे अञा ताईं न विसरंदो आहे, जंहिंखां ॿियो त कुझु न पियो उन हेलीकॉप्टरनि खे हुन आख़िर में पंहिंजी गोॾ लाइ फिटी कई। इहो हो जज़्बो ऐं कावड़ जो। हिन मरा खे बि मथे में भौरी आहे, डॉक्टराइन आहे हिन खे बि, त आउं जेको आहे सो तोखां वॾा चङा मुड़ुस हिते आया विहारिया, ऐं सिंध सां जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी खोस थी त इहा तमामु ख़तरनाक जेको हद ताईं वेंदी। इन जे लाइ ॿियो इहो त हिते ॻाल्हि निकिरंदी आहे, मुख़्तसर कंदुसि, त जेकॾहिं असेंबलियूं पास कर, अरे बाबा असेंबली जा हाल असां ॾिसी चुका आहियूं। 11 साल निकिरी हिकिड़े वोट ते चीफ मिनिस्टर थी वियो। असेंबली ते बि यकीन कोन्हे, जेकॾहिं सिंध असेंबली सुभाणे अहिड़े क़िस्म जो का रेज़ोल्यूशन थी ॾे या क़ौमी असेंबली थी ॾे, न आहे सिंध असेंबली मंज़ूर, न आहे क़ौमी असेंबली मंज़ूर, का बि रेज़ोल्यूशन सिंध जे ख़िलाफ़ बि मंज़ूर कोन्हे। त हिननि खे असां हक़ ॾींदासीं त सिंध असेंबली जेको आहे हिन मेजॉरिटी सां जेकॾहिं का रेज़ोल्यूशन भाड़ियुनि वॾेरनि जे मथां असां सिंध जे जेको आहे सो वहदत जे जेको आहे पग रखंदासीं, ही जेके विढ़ंदा जामी ऐं अंबर ऐं ॿिया जेके सिंध हकीम पारां खलील पारां जेके दोस्त आहिनि, इहे सिंध जे लाइ विढ़ंदा। भाड़े वॾेरे में का बि तवका न कजो, कुर्ब तव्हांजा।